नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों से सिलसिलो जारी है। इन वक्त कराची में खबर ईंदड़ बलोचिस्तान में सियासी उथल पुथल बाद पंजाब हुकूमत किराइण जो ॻाल्हियूं ज़ोर वठी वियूं। नवाज़ लीग अॻवान राणा सनाउल्लाह चयो आहे त पंजाब हुकूमत किराइण वफ़ाक़ी सरकार के किराइण बराबर हूंदो ऐं उस्मान बिज़दार वेंदो त नवाज़ लीग हुकूमत न ठाहींदी। इहो सियासी तौर गलत हूंदो त पंजाब में PTI जी हुकूमत डाहे पंहिंजी हुकूमत ठाहियो। उस्मान बिज़दार जे वञण बाद शफ़ाफ़ ऐं गैर जानिबदार चूंडुनि जो मुतालबो कंदासीं। PP अॻवान कमर ज़मान कायरा चयो आहे त शोकास नोटिस ॾींदड़ जमायतुनि बलोचिस्तान में बेइतमादी रिथ ते बाप जी सपोर्ट कई। सुभाणे हुकूमत ठाहिण में भी इहे जमायतूं बाप जी सपोर्ट कंदियूं। ॾिसूं था इन्हनि पार्टीज़ के कॾहिं शोकास नोटिस जारी कया वेंदा। पार्लियामेंट में अपोजिशन पार्टीज़ जो राब्तो जारी है। अवाम मौजूदा हुकूमत मां छुटकारो चाहे थो। अपोजिशन पार्टीज़ मुतहद थियूं त हुक्मराननि मां छुटकारो मिली सघे थो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।